इस्लाम सिर्फ़ु इबादत जो नालो न आहे, उहो सबर, एतिराम ऐं अक़ीदे जो नालो आहे। ऐं मां हिते कंहिं मज़हबी बहस जे लाइ न आयो आहियां। मां रुॻो अव्हां सां हिकु मंज़र वंड करणु थो चाहियां जेको मूं ॾिठो, महसूसु कयो ऐं विसारे न सघियुसि। हिकु जबल ते सुपर हाईवे वटि रुॻो अलम लॻल न हुआ, उते माण्हुनि जा अक़ीदा, जज़्बा ऐं ख़ामोशियूं लॻल हुयूं। माण्हुनि जा क़दम ख़ामोश हुआ, पर संदसि दिलनि मां दुआ निकिरी रही हुई। को बि शोर शराबो न, को बि झेड़ो न, कंहिं मज़हब जे नाले ते ज़िद न, कंहिं अक़ीदे ते तनक़ीद न। सभु माण्हू पंहिंजी जाइ ते हिक ॿिए जी इज़त कंदे अॻिते वधी रहिया हुआ। न्याज़ आहे कंहिंजे तरफ़ां आहे? हे मोमिन अच्छा, मतलब न्याज़ ॾेई वेंदा आहिनि, बाबा तव्हां पचायो मोमिन खे खारायो। इस्लाम जेको मूं पढ़ियो आहे उहो चवे थो त इंसान खे इंसान सम्झो, न ज़ात, न फ़िरक़ो, न लिबास सां। अवी गोरा आहियो, कारा आहियो, अमीर आहियो या ग़रीब, रब लाइ सभु बराबरि आहियो। माण्हुनि पाण हयान अची मनता उनजी पूरी थींदी आहे। ठीकु आहे, बास उनजी बास जी वेंदी आहे त पोइ अची इहे गाज़ी हणंदा आहिनि। हीअ सभु माण्हुनि जा लॻल आहिनि। ठीकु आहे। ऐं तव्हां हिते 24 कलाक हूंदा आहियो? अम्मा बि माना हूंदी आहे? शाबस शाबस, मुंहिंजी घरवारी आहे माशाअल्लाह। ठीकु। पोइ चकर न ॾिठो हुयो, अॼु माना सदाम खे बि ॾिठो। पोइ चकर मां आयो, यादि अथव न? माशाअल्लाह। क़ुरान पाक चवे थो त लकुम दीनकुम वलिय दीन, अव्हां जो दीन अव्हां जे लाइ, मुंहिंजो दीन मुंहिंजे लाइ। मतिलबु बर्दाश्त, इज़त, अख़्तियार, नफ़रत बिल्कुलु बि न। मुंहिंजा फॉलोअर मिली विया। किथां खां प्यारा? असगर अली मारफाणी साईं, शिकारपुर स्टोरगंज। अच्छा, तव्हांजो नालो? आमिर सुहेल मुल्तान। माशाअल्लाह। हिते छा चकर ते आयो, केॾे पिया वञो? सूरती कंपनी में कमु कंदा आहियूं। शिकारपुर जी असांजी रिहाइश आहे, हिते सूरती कंपनी आहे, यूनिट 13। सही। उन में ड्यूटी कंदा आहियूं। अॼु माना हिकिड़ो मोकल जो ॾींहुं आहे, वॾो ॾींहुं आहे। त वॾो ॾींहुं हुयो, चयोसीं एंजॉय करे अचूं, वञूं हिते चकर ॾेई अचूं। ज़बरदस्त। वरी तव्हां साईं जन मिली वियो, ॾाढी ख़ुशी थी। तव्हांजा फॉलोअर बि आहियूं। सही। जेको आहे फेसबुक ते नज़र पइजी वई, साईं सां मिलूं, वॾी महिरबानी। दीन रुॻो इबादत न, दीन इंसानियत, अमन ऐं इतिहाद आहे।